अरे जिंदगी तो बेवफा है, एक दिन ठुकराएगी। दोस्तों जफर जिसकानी यार मतलब नालो ही नथो गलत खिले तो इन लाइ माण्हू चवंदा यार हिन खे वठी थो करे इहो इलाही वॾी एंटरटेनमेंट आहे। न या मोहब्बत दोस्तनि जी मूंखे यादि कंदा आहिनि या कुर्ब लख थोरा आहिनि जा। असल में दोस्तों मां थोरो कम में बिज़ी हूंदो आहे, हिन लाइ इमरान भाई अचणु तमामु घटि थींदो आहे। पर जॾहिं बि ईंदो आहे मां कोशिशि कंदो आहियां त मां तव्हां लाइ ज़रूरु कान का वीडियो ठाहियां। अॼु आउं तव्हांखे ॿुधायां ख़ासि तौर ते आउं इमरान सां मिलंदो रहंदो आहियां, कॉल ते बि ॻाल्हि थींदी रहंदी आहे। मूंखे इहा ख़बर पई त चांडियो हिते आयल आहे, मूं 3-4 वीडियो ॾिठूं चांडियो जूं, त मां चांडियो सां मिलण आयो। चांडियो साहिब कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ख़ुशि ख़ैर ठीकु अरे वाह वाह यार पुराणो जोड़ कढो आहे। न चांडियो माशाल्लाह तमामु ज़बरदस्त पर्सनैलिटी जो मालिक आहे ऐं काफ़ी जॻहियुनि ते मां वेंदो आहियां त मूंखां इहो चवंदा आहिनि त चांडियो जी साईं पारा थो हुजणी। हा यार इहो लफ़्ज़ छा आहे चांडियो? छो चवंदा आहिनि तोखे त तूं पारा मोहब्बत कंदा आहिनि जेके परस्तार के ॾिसण मोहब्बत कंदा आहिनि मूंसां। तूं कंहिंसां मोहब्बत कंदो आहीं? तव्हां सां मोहब्बत आहे जेके ॾिसण वारा आहिनि। असां कूड़ी कंदो आहे, सची जेका मोहब्बत आहिनि ख़तम थी वई। ख़तम थी वई? न मोहब्बत आहे जारी आहे। अॼुकल्ह भला कंहिंसां को हले पियो चकर वकर छा? तोखे हिन हुलियो ॾसे छा थो? फटियल ऐं सतायल आहे। फटियल ऐं सतायल आई न? हा बिल्कुलु। हा पोइ यार इमरान हाणे तव्हां पाण वेठा आहियो माशाल्लाह, कंहिं तारुफ जा मोहताज न आहियो। दोस्ती में तूं कहिड़ा कम थो मूंखां कराइणु चाहे? इहो इंसानियत जो दर्स आहे ऐं कंहिं इंसान खे ख़िदमत करणु, इंसान खे ख़ुशि रखणु, मां सम्झां थो त अलाह खे राज़ी रखणु। अगरि अलाह खे राज़ी रखणो अथव त इंसानियत सां प्यारु कयो, इंसाननि सां प्यारु कयो, उन्हनि जी ख़िदमत कयो, नंढे वॾे जी इज़त कयो, उन में ई कामयाबी। मां त इहो चवंदुसि। इहे मां बि तोखे चवां थो यार इहो चांडे भारत मुंहिंजी तरह पाण ते आउं को चवां थो को ॿुधाए यार ये हकीकत चई तू नालो खण। हा तूं नालो खण, बाक़ी सेटिंग मां पाण कराए छॾींदुसि तुंहिंजी। तूं ने दाढ़ी मुछू ॾिसस, उम्र यार थी वियो आहे ज़बरदस्त, मथे ते काला कोला लॻल त दाढ़ी ते लॻल यार एजेंट थी वियो चांडियो। हा यार चांडियो द ग्रेट मैन ऐं सुपरमैन। बेसिकली इंसानियत तमामु सुठी शइ आहे ऐं हीउ इंसान आहे, प्यार कंदड़ इंसान आहे। माण्हू छो नथा प्यार कंदा आहिनि? हर सुठी शख़्सियत सां माण्हू प्यार कंदा आहिनि ऐं चांडियो तूं सुठी शख़्सियत जो मालिक आहे। हाँ अच्छा तू ॿुधाई उम्र यार वारी दाढ़ी मुछू रखियूं अथई यार? इहो असल में हिकिड़ो प्रोजेक्ट अचण वारो आहे मुंहिंजो ऐं मां यकदमि नथो ॿुधाइणु चाहियां। मां जॾहिं बि को कमु कंदो आहियां त ख़बर आहे चेंज कमु कंदो आहियां। सिंधी में? हा सिंधी में बि कया पियो ऐं उर्दू में बि कया पियो ख़ैर सां। माल अचे पियो। शुक्र आहे अलाह जो। माल त तव्हांखे पाण ख़बर आहे त माल केतिरो ईंदो आहे ऐं केतिरो वेंदो आहे, छो त असांजा ख़र्चा तमामु घणा हूंदा आहिनि ऐं माल थोरो घटि हूंदो आहे न। यार तू वारनि में कुझु हयो आहे मूंखे लॻे थो। मां कुझु न आहियो, मां हेयर बैन आहियो आहियां। ॾेखारियो लाइ त वार ॾिसूं पिया वॾा थिया आहिनि। हा वार मुंहिंजा वॾा आहिनि, ॾिसो वार मुंहिंजा वॾा आहिनि, हीउ ॾिसो। अगरि मां छॾियां त यार छपा चेंज थी विया कोन ॿियो हाणे ॿियो थो लॻे। इमरान भाई इहो ई न तव्हां खां काफ़ी कुझु सिखियो असां ऐं हमेशह जॾहिं को करेक्टर कंदा आहियूं त हुनखे गेटअप में रखी कंदा आहियूं। गेटअप न आहे त करेक्टर न आहे। हमेशह हर माण्हू ॿिए खां सिखंदो आहे ऐं मां बि तोखां इलाही शयूं सिखियूं। इहा मोहबत तव्हांजो बड़प्पन आहे इहो त आउं चवंदो त असां तव्हां खां काफ़ी कुझु। तूं मूं मां छा सिखियो आहीं? मां तव्हां मां सुठियूं ॻाल्हियूं सिखियूं आहिनि ऐं इंसानियत सिखी आहे, नंढे वॾे सां प्यारु करणु सिखियो आहे ऐं काफ़ी शयूं सिखियूं आहिनि। मुंहिंजी कामयाबी में तव्हांजो तमामु वॾो हथु आहे। ऐं मां सही ॿुधायां मां तोमां हराम पायूं सिखियूं ऐं ॿाहिरि ॾिस केरु आहे हमेशह तूं ईंदो आहे त ईंदो आहे केरु आहे? अबे तू आता है तो ये आता है यार। अल्लाह की तरफ से। और शाहिद जो हमारा बहुत अच्छी पर्सनैलिटी का मालिक है और बहुत प्यारा दोस्त है मेरा। और आ रहा है ये शाहिद। वालेकुम सलाम। अबे तुम लोग बात सुनो, एक दूसरे से कॉल करके फिर आते हो दोनों। इत्तेफाक है सर केडाली खुशी जेके भी व्यूअर्स आहिनि सभिनी खे दिलि जी कराइनि सां खोड़ सारा सलाम। ऐं ज़बरदस्त इमरान चांडियो साहब कम पियो करे ऐं वीआईपी जो कमु करे। ऐसा प्यारा दोस्त है फिरोज गुल साहब। कहिड़ा हाल? ओ क्या हाल है भाई फिरोज गुल साहब? ठीक ठाक। ऐं नटगुल जा जेके व्यूअर्स आहिनि सभिनी खे मां इहो रिक्वेस्ट कंदुसि त तव्हां फीडबैक ज़रूरु ॾियो। हा ॾींदा आहिनि फीडबैक ॾियो ऐं ग़रीब चांडियो खे असां वरी ॻोल्हे आयासीं। शाहिद माशाल्लाह तमामु प्यारी शख्सियत जो मालिक है ऐं मुंहिंजो तमामु बहितरीन दोस्तनि मां दोस्त आहे। हॾ ॾोखी प्यार कंदड़ इंसान खे प्यार करण वारो माण्हू। मां सदाबार माण्हू, दिलबर माण्हू जेको दुख सुख में भी हमेशा चेहरे ते मुस्कुराहट हूंदी अथसि। मौला पाक सलामत ख़ुशि रखे। हिन जेके दुनिया में या ज़िंदगी में दुख ॾिठा आहिनि न यार इहा तमामु ई चवंदो आहियां। वो पुछे त दिलि कीअं थो टुटे। अरे जिंदगी तो बेवफा है, एक दिन ठुकराएगी। मौत
कहूंगा मैं मुकद्दर का सिकंदर बोलिए। मैं मुकद्दर वो मुकद्दर वो तो है, वो अमिताभ के लिए, मैं अपने लिए बोल रहा हूँ। अल्लाह ताईं खुश यार रखे। हिकिड़ी ॻाल्हि आहे ज़फ़र मां शाइक खे ॾिठो आहे काफ़ी अरसे खां यार ड्रेसिंग जेका है कंदो आहे न माशाल्लाह सर। कमाल मां सर ॾिठो मां आहे हिकिड़ी अहिड़ी ड्रेसिंग सिबराई, मां हिन में तव्हांखे ॿुधाए छॾियां हिकिड़ी कॉल, ही ॾिसो ही शोल्डर ॾिसो पिया, मां हिकिड़ी ड्रेस सिबराए हिन जॻह अची बीठो हिन माण्हू मूंखे एॾो किनो कयो 4 माण्हुनि जे विच में, मूंखे कहिड़े मेले मां चोरी करे आयो। न उहो हिकिड़ी शादी में असां वियासीं, हिकिड़ी शादी में कश्ती वांगुरु ईअं ड्रेसिंग हुजे ईअं, ऐं पोइ ईअं शलवार बची हुई गोल मुंहिंजे वारे छा आहे कीअं कहिड़े मेले मां भॼी आयो। हमेशह ज़फ़र शुरूआत कंदो आहे ड्रेसिंग जी, उन खे पोइ असां फॉलो न, न, मैं तव्हांजी ऐं मोहबत कुझु वरी असां बि पंहिंजी तव्हांजी क्रिएशन तमामु सुठी हूंदी आहे, तमामु सुठी हूंदी आहे। ऐं स्टाइल न हूंदो आहे शाइक जी ड्रेसिंग मां ॾिठो आहे स्टाइल न हूंदो आहे ऐं पहिरां खां वधीक चेंज थियो मां ॾिठो आहे सही न सदाबहार हीरो है, कॾहिं पोड़ो कोन थींदो, हिन को कोरोना में अक्षय कुमार में लॻो हा यार यार वो हिन जो गेटअप मूंखां मिस थी वियो। बेरोज़गार हो। ओॾी महिल अगरि मूंखे मुंहिंजो को प्रोजेक्ट हुजे न इंशाल्लाह मुंहिंजी इहा दुआ आहे त मां शायद तोखे इन गेटअप में ज़रूरु प्रोजेक्ट कराईंदुसि। इमरान भाई जेके बि आर्टिस्ट असांजा स्क्रीन ते जेके आउट थी विया, माण्हू अक्सर पुछंदा यार काॾे हलिया विया आहियो, किथे हलिया विया आहियो। इमरान भाई ही शोरूम पंहिंजो क्लासिक मोटर्स खोले करे ही शोरूम सां गॾोगॾु आहे, पर हिकिड़ी बैठक आहे, हिते चांहि नसीब थींदी आहे, साम्हूं इहा होटल आहे बाबा मानी जेके खाइणी आहे, जेको हाल आहे प्रिया नाल आहे। ऐं वरी उन्हनि सभिनी आर्टिस्टनि खे, उन्हनि दोस्तनि खे माना सिंध टीवी खां अञा ताईं हिकिड़ो तालुक़ त आहे, पर प्रोजेक्ट पंहिंजा कमु छॾे विया, पर शोरूम सां गॾोगॾु हिते पूरी संगत हलाए। हा ईअं सम्झो वाक़ई इमरान भाई कल्ह बि सिंध टीवी जो, इमरान भाई अॼु अॼु बि आहे, हमेशह हूंदो आहे। गॾो और छोकिरा चांहियूं खणी आ अरे हिकिड़ी भला आहे अरे ख़ुशा केरु थोरो औरते अची ॿुधा औरते अची उड़ी केरु सतोरो सतोरो यार अॼु न आयो आहे आएगा थे ऐं बसि पंहिंजे ॻोठु हूंदो न कल भी ना आयो न आयो आहे न हिननि खे सुञाणे थो हिननि हा ये असांजा ॿाहिरि आहिनि ये तव्हांजा ॿाहिरि आहिनि इन्हनि मां कहिड़ो भाउ वणे थो कहिड़ो विचों थो वणे वणण जहिड़ी शइ आहे सर, वणण जहिड़ी शइ आहे। उहो छो थो वणे ॿुधा ये बि असांजो मतिलबु सदोरे सां गॾु वरी भाउ थी वियो सतर सां गॾु भाउ थी वियो तूं बि असांजो भाउ आहीं मां बि तुंहिंजो भाउ आहियां तोखे भला ख़ुशि रखे हुन परे खे सुञाणे थो हुयो ग़रीब वेठो आहे ये तो मुला ही मुर्सा हज़ारो भॻाई मुड़ुसु अल्लाह जो प्यारो आहे हलो ठीकु आहे बसि हाणे ठीकु आहे ओके अल्लाह हाफ़िज़ सदोरे खे सलाम सदोरे खे सलाम ॾींदुसि यार ख़बर अथव सदोरो कंहिंखे थो चए असद कुरैशी ईंदो आहे न पोइ हुन जे बसि पोयां वेठो हूंदो आहे ख़बर अथई छा चवंदो अथसि चवंदो अथसि मूंसां हुते बलूचिस्तान में विढ़नि था हल उन्हनि ख़ाली डस कर गोलियूं हाणे असद कुरैशी उन्हनि खे हितां की डस करे असद कुरैशी भाई मैन ग्रेड आहे, नहीं अब चांहि पीअणो हाणे दोस्तो चांहि जो वक़्तु आहे सभिनी खे खोड़ सारा सलाह हुजनि, फीडबैक ज़रूर ॾियो यार। फीडबैक ॾींदा न ऐं नट बोल जा जेके बि असांजा ऐं व्यूअर्स आहिनि जेतिरो थी सघे अॻियां फॉलो कयो, अॻियां उन्हनि खे फॉरवर्ड बि कयो, जेके बि वीडियोज़ आहिनि डाउनलोड करे तव्हां इनमें जस्ट असांजी हिकिड़ी कचेरी हूंदी आहे, हिकिड़ी मैसेज असांजी रियल लाइफ आहे, रियलिटी आहे, इहे आहियूं जेके असां तव्हां दोस्तों हिन में ॿियो तव्हांखे मां मैसेज ॾींदो वञा त अनकरीब नट बोल्ट ते तमामु ख़ूबसूरत मूवी अचण वारी आहे सिंधी में, जंहिंजो डायरेक्टर इमरान चांडे हूंदो ऐं एक्ट मां कंदो जंहिंमें शाइकू हूंदो, काफ़ी एक्टर सां मौजूदु हूंदा। ज़फ़र जिस कहाणी ॾसे छॾियो वेब सीरीज़ जी शुरूआत पहिरीं सिंधी वेब सीरीज़ जेका थींदी उहा बि नट बोल्ट इंशाल्लाह ओके थोड़ी खतरनाक क़िस्म जी जेको डेंजर हूंदी डेंजर गाड़ी न ॾिजो, मां वरी अर्थ ॿुधाईंदो तव्हां त गाड़ी न ॾिजो गाॾी जो शीशो न तोड़िजो। न हा मां असल में ॾिसो यार हिकिड़ी ॻाल्हि ज़हन पंहिंजो क्लियर करे छॾियो। अच त ॿुधायां तोखे दिलबर की मोहब्बत कीअं हा इहे सभु पंहिंजियूं ॻाल्हियूं आहिनि यार। मां कंदो आहियां एक्टिंग ख़ुदा जे वास्ते, मां वरी तव्हांखे हथ ॿधो थो चवां, मां कंदो आहियां एक्टिंग, मां जस्ट लाइक एक्टर आहियां यार, मां एक्टिंग में सभु कुझु कंदो आहियां यार। पोइ हुन खां पोइ मूंखे गाॾियूं न ॾींदा कयो, इहो एंटरटेनमेंट मां सिर्फ़ु तव्हांखे ॾींदो आहियां। जेकॾहिं तव्हांखे एंटरटेनमेंट न आहे पसंदि त तव्हां सभु चैनल न ॾिसो न यार, को बि चैनल न ॾिसो, बसि तव्हां अलाह कयो, को बि चैनल न ॾिसो। मोबाइल में VPN सभु शइ लॻी पई आहे, बसि मां इहो चवंदो प्लीज़ यार मूंखे गाॾियूं न ॾींदा कयो। वीचारा सिंधी आर्टिस्ट था अचनि, बसि वीचारा जंहिं ॾींहुं मूंखे गाॾियूं ॾींदो मां ॾाढो पुछा थी वियो तव्हां मूंखे माना ॿूसड़ करे ॾियो आहे, मूंखे खोलियो, मूंखे गाॾियूं न ॾियो प्लीज़, मां तमामु सुठो कमु करे हलो ॾेखारींदुमि। रिक्वेस्ट कयूं था दोस्तो ज़फ़र जिसकानी चए थो त जेकॾहिं मुंहिंजो कमु तव्हांखे नथो वणे त बटण खे अॻिते करे छॾियो वेब सीरीज़ जेका हूंदी उहा रोमांटिक हूंदी। रोमांटिक लव स्टोरी जस्ट लाइक स्टोरी यार, सिर्फ़ु कमु आहे असांजो इहो। असां बेसिकली पाण फ़क़ीर माण्हू तव्हांजे साम्हूं वेठा आहियूं यार,
कमु कंदा आहियूं कम खे कमु सम्झंदा कयो गारियूं न ॾियो प्लीज़ गारियूं ओके दोस्तों बस फैमिली चैनल आहे हिन में ग़लति कमेंट न कंदा कयो हे दोस्त आहिनि ॿाहिरि आहिनि ऐं पंहिंजा ई आहिनि पंहिंजे सिंध जा ई आहिनि ऐं स्टार आहिनि त हिननि लाइ दुआ कंदा कयो ऐं पंहिंजे भाउ जे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो लाइक कजो शेयर कजो ठीकु आहे इन गलत कार्य कैमरामैन इमरान जा ॾियो सीईओ जेको नंढो इमरान जा ॾियो मोबाइल ते जेको रिकॉर्ड करे इमरान जा ॾियो ऐं घरो घरी गरीब चाढ़ियो गरीब चंद त दोस्त ज़िंदगी रही त इंशाल्लाह नए व्लॉग में वरी गॾु हूंदासीं तेसि ताईं ज़फर जिसकाणी हिन जी कैमरा ते चमाटण कयूं था अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ सही आहे बंदि कर इस कैमरा के अल्लाह हाफ़िज़ कर अल्लाह हाफ़िज़